मुझो जमालो जतन सा मुझो जमालो आ सिंध सा ये सिंधड़ी सुन लाल जी जे मेरो जो लाल लतीफ जो असा के सिंध ते ॾाढो नाज़ हुआ ही सिंध समूरी सच्चो हुआ सिंधी माण्हू से बता ऐं मेहमान नवाज़ थई माखी जहिड़ी तिन जी ॿोली कोयल जा आवाज़ थई मुंहिंजी सिंधू धरतीअ ते कुदरत जो बि राज़ थई जेके साओ लकुण हथ में जेके सोनी मुंडी चीच में मदई जी उन जे पसगिरदाई वारो इलाइक़ो मुकमिल तौर सकाफ़ती रंगनि में रंगजी चुको आहे। हर तरफ़ सकाफ़ती प्रोग्रामनि तोड़े सकाफ़ती वेस टोपी अजरक जी झिरमिर सबबु इलाइक़ो ईद जो ॾेख ॾेई रहियो आहे। उन मौक़े ते मदई जे लॻ आरई ॻोठ जे बॉयज़ प्राइमरी स्कूल जे उस्तादनि पंहिंजे शागिर्दनि समेत 5000 साल पुराणे सकाफ़ती विरसे मोहन जे दड़े पहुची सकाफ़त सां प्यार जो इज़हार कयो ऐं उस्तादनि पारां शागिर्दनि खे मोहन जे दड़े जे 5000 साल पुराणी तहज़ीब बाबति ॼाण ॾिनी वई। सकाफ़त हर कबीले जो हर मुल्क जो पंहिंजो पंहिंजो निशान हूंदो आहे। काई भी क़ौम काई भी तहज़ीब ईअं ज़िंदा नाहे रहंदी बजाए सकाफ़त जी। उहा इंसान खे सकाफ़त जेका आहे न ज़िंदा रखंदी। अॼु ऐं सुभाणे कल्चर डे आहे असांजो सकाफ़त जो ॾींहुं आहे। इन ई सिलसिले में असीं आयासीं हिते ऐं मोहन जे दड़े जी जेका सकाफ़त हुई जेका 5000 साल पहिरियां जी सकाफ़त हुई उहा असां तव्हांखे प्रैक्टिकली ॾेखारीसीं त कीअं हुई ऐं 5000 साल पहिरियां वारा जेके सिंधी हुया उहे केतिरा तरक़ी याफ़्ता हुया ऐं हिन वक़्तु असां दौरे जदीद में किथे बीठा आहियूं। तव्हांखे बि ईअं ई घुरिजे त तव्हां पंहिंजे मुल्क जे लाइ पंहिंजी क़ौम जे लाइ पंहिंजे वतन जे लाइ ईअं कोशिशि करियो जीअं 5000 साल पहिरियां वारनि सकाफ़त असांजे लाइ छॾी हुई। ईअं न थिए जो तव्हां पंहिंजे किताबनि में ई ॻाल्हियूं रखियलु जेके आहिनि उहे उते ई रखी छॾियो। अॻिते हली तव्हां जे मथां इहे वज़न ईंदा। असां असातिज़ा आहियूं। असां तव्हांखे सिर्फ़ु इल्मु ट्रांसफ़र कंदासीं। बाक़ी क़ौम ऐं मुस्तक़बिल जेको क़ौम जो मुस्तक़बिल आहे उहो तव्हां सां ई ॿधलु आहे। तव्हां ई संवारींदो। अॻिते हली तव्हांखे असां निशानियूं अञा बि ॾेखारींदासीं त सकाफ़त असांजी हुई छा ऐं असां छा आहियूं। हिननि माण्हुनि खे ख़बर हुई त पने जी ईजाद थी या शुरूआत थी हुई चाइना खां बट के माण्हू ईअं था चवनि मुफ़क़िर त हिते पने जी बि ईजाद थी ऐं कपिड़े जी बि ईजाद हिते थी। हितां जे माण्हुनि खे ख़बर हुई त कपिड़ो कीअं तयारु थींदो आहे धाॻो कीअं तयारु ऐं असांजे तव्हां परियां बि ॾिसी आया हूंदो हिकिड़ो जानवर हूंदो हिकिड़े सिंग वारो इहो हिकु सिंग वारो जानवर हितां जी सकाफ़त जी अलामत हुई। हिन खे इहे माण्हू पूॼा कंदा ऐं परियां जेको हिकिड़ो तव्हां बुत सकाफ़त सां प्यारु कंदड़ क़ौमूं ज़िंदह क़ौमूं लेखियूं वेंदियूं आहिनि। सकाफ़त बाबति ॼाण हासिलु कयो उन सां प्यारु कयो ऐं पाण खे ज़िंदह क़ौमुनि में शुमारु कयो। कैमरा टीम सां गॾु आजुज़ भुट्टो इबरत न्यूज़ मदई जी।